जे लाइ अदालत वञण जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त एजी सिंध तरफ़ां अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वेंदी। चूंडूं रोकराइण बाबति तयारु कयल सिफ़ारिशूं बि इलेक्शन कमीशन ॾांहुं उमाणी वयूं आहिनि। सिंध में 26 जून ते पहिरें मरहले में मकानी चूंडुनि बाबति शेड्यूल जारी थियल आहे। सिलेक्ट कमेटी जे इजलास में समूरनि पार्लियामानी पार्टीज़ चूंडूं मुलतवी कराइण ते इतफ़ाक़ कयो हो। सिंध सरकार मकानी चूंडूं रोकराइण जे लाइ अदालत वञण जो फ़ैसिलो कयो आहे। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर शाहिद बीरानी खां। शाहिद, छा अपडेट्स आहिनि हिन बाबति? जी बिल्कुलु महताब, सिंध हुकूमत जी सिलेक्ट कमेटी आहे उन पारां बल्दियाती इलेक्शन मुलतवी कराइण ते जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। कुझु ॾींहं अॻु सिलेक्ट कमेटी जो इजलास थियो हुयो जंहिंमें पीपल्स पार्टी जे सूबाई वज़ीर नासिर शाह पारां उनजी सदारत कई वई हुई। उन सिलेक्ट कमेटी में PTI, MQM, GDA ऐं ॿियूं जेके सियासी जमायतूं आहिनि उन्हनि जा जेके पार्लियामानी लीडर आहिनि या MPAs आहिनि जेके उन्हनि पारां उनमें शिरकत कई वई हुई। उन सिलेक्ट कमेटी जे इजलास में इहो फ़ैसिलो कयो वियो हो त इतफ़ाक़ मुशावरत खां पोइ जेको आहे फ़ैसिलो कयो वियो त बल्दियाती इलेक्शन्स जेके आहिनि उहे मुलतवी कराइण जे लाइ इलेक्शन कमीशन समेत ॿियनि लाॻापियल इदारनि ॾांहुं ख़त लिखियो वेंदो। अॼु ज़रियनि जो इहो चवणु आहे त सिलेक्ट कमेटी पारां इतफ़ाक़ राय सां जेको आहे सो उहो एडवोकेट जनरल सिंध खे हिकु दरख़्वास्त उमाणी वई आहे। उन दरख़्वास्त में ज़रियनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत सिलेक्ट कमेटी पारां इहो ॼाणायो वियो आहे त आइन जे आर्टिकल 140A तहत बल्दियाती बिल ते कमु करे रहिया आहियूं। समूरियूं जमायतूं जेके आहिनि उहे मुतफ़क़ आहिनि त फ़िलहाल इलेक्शन न करायो वञनि। बिल ते कमु जेको आहे मुकमल थियण बैदि ई इलेक्शन करायो वञे। सिंध में बल्दियाती चूंडूं जेके आहिनि उहे 2 मरहलनि में रथी वयूं जंहिंजो शेड्यूल जेको आहे उहो पधिरो शायदि तव्हां टेलीफोन लाइन ते ई रहिजो। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। GDA अॻवान आहिनि हसनैन मिर्ज़ा साहब असां सां टेलीफोन लाइन ते। अस्सलाम वालेकुम हसनैन मिर्ज़ा साहब। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी आहे टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कयो पिया। कहिड़ा सबब आहिनि जंहिंजे करे मकानी चूंडूं रोकाइण जे लाइ सिंध हुकूमत पारां अदालत वञण जो फ़ैसिलो कयो वियो आहे? अवाम बि हिमायत कई आहे अहिड़े फ़ैसिले जी? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जी ॾिसो, ये पिटिशन आहे नंबर 24 ऑफ 2017 जंहिंमें सुप्रीम कोर्ट जो अहकामात जारी थिया हुआ फरवरी जे महीने में। हाणे सुप्रीम कोर्ट जे हुकुम में वाज़े इहो लिखियलु आहे कि कुझु लोकल गवर्नमेंट एक्ट में तरामीम करणियूं आहिनि। हुनजे अलावा 11 ॿिया क़वानीन जो वाज़े ज़िक्र कयो आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के हिननि में बि तरमीम थियणु घुरिजे। ऐं हुन सां गॾोगॾु प्रोविंशियल फाइनेंस कमीशन ठाहिण जो बि हुकुम जारी कयो आहे। हिन हुकुम खे बि तकमील ताईं पहुचाइण लाइ पोइ सिंध असेंबली में हिकिड़ी सेलेक्ट कमेटी जोड़ी वई जंहिंमें सभिनी पार्लियामानी पार्टीज़ जी रिप्रेज़ेंटेशन बि आहे त कानून साज़ी थी सघे। हुनमें बिहाफ ऑफ GDA मां पाण हुनजो मेंबर बि आहियां सेलेक्ट कमेटी जो। तो हुते जॾहिं वेही करे पाण सॼो जाइज़ो वरितो जेको लेजिस्लेटिव फ्रेमवर्क हाणे डिज़ाइन करणो आहे तो हुनमें इहो वाज़े थियो कि जेको इलेक्शन शेड्यूल ऑलरेडी आहे नो फील्ड में उहो हुनजे ॾिनल वक़्त में त इहो पॉसिबल कोन्हे कि कानून साज़ी मतिलबु सुप्रीम कोर्ट जे अहकामात जी अमलदारी थी सघे। सो लिहाज़ा हिन जे करे इहा मुश्तरका राय हुते जनरेट थी। सभिनी मौजूदा पॉलिटिकल पार्टीज़ जे बिहाफ ते मां इहो बि चवणु चाहींदुसि कि पाण सभु सम्झूं था कि थर्ड टियर ऑफ गवर्नमेंट तमामु लाज़िम आहे। आइन जे आर्टिकल 140A जी रूह में लाज़िम आहे। ऑलरेडी सिंध सूबो पाण डिफॉल्ट में आहियूं, इलाही सफ़र पिया कयूं जेकी एतिरो टाइम गुज़री वियो आहे। मुकानी चूंडूं असां वटि कोन थियूं आहिनि, मुकानी इदारा असांजा गैर फ़ाल आहिनि। सो लिहाज़ा उहो पाण खे जल्द अज़ जल्द इलेक्शन कराइणु घुरिजे। मगर ही सुप्रीम कोर्ट जो हुकुम जेको आहे फील्ड में ऐं जॾहिं कानून साज़ी मुस्बत कानून साज़ी करणी आहे त पोइ लिहाज़ा रुगो हुन लाइ जेकी मुख़्तसर मुदत जी वक़्त जी ज़रूरत आहे तेसीं ताईं इहो शेड्यूल मुलतवी करायो वञे। इहा मुश्तरका राय आहे कमेटी जी। ठीकु आहे हसनैन साहब, अवां पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो आहे। काई टेलीफोन लाइन ते ई रहिजो। PTI अॻवान आहिनि फिरदौस शमीम नक़वी साहब, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम फिरदौस साहब। अस्सलाम वालेकुम फिरदौस शमीम नक़वी साहब। वालेकुम सलाम। आवाज़ आ रही है आपको? जी आवाज़ आ रही है। बहुत शुक्रिया, आपने टाइम न्यूज़ से बात की। क्या कहेंगे, क्या मौक़िफ़ है आपका, किस हवाले से बल्दियाती जो इलेक्शंस हैं उनको मौखर करने के हवाले से फैसला किया गया है? जी देखिए, सूरत हाल ये है कि जो इस वक्त का कानून है उसके तहत कोई भी इलेक्शन किया जाए वो बिल्कुल ऐसा है जैसे कूड़े के अंदर जो है दोबारा मेहनत की जाए। इसलिए कि 2013 से ये कानून लागू है
और इसके तहत जो बल्दियाती निज़ाम चल रहा है उसने कुछ डिलीवर नहीं किया पूरे सूबे सिंध में, चाहे वो देही इलाके हों चाहे वो शहरी इलाके। अगर आपने ये चाहते हैं कि आइन की रूह के लिहाज से आर्टिकल 140A को जो है वो इम्प्लीमेंट कराया जाए कि एक बाइख्तियार लोकल गवर्नमेंट बल्दियाती निज़ाम इस सूबे को मिल जाए, तो उसके लिए पहले कानून दुरुस्त करना। अच्छा, कानून के अंदर कुछ चीजें ऐसी होती हैं जिससे ये इलेक्शन मुतासिर होते हैं। पहली चीज, बुनियादी नुमाइंदगी कितने अशखास पे एक शख्स की होनी चाहिए। फॉर एग्जाम्पल, अगर आप वार्ड की पॉपुलेशन 5000 कर देंगे तो वार्ड का साइज फर्क हो जाता है, 10,000 कर देंगे तो फर्क और हो जाता है। ठीक है, जब वार्ड में आपने लिमिट कर दें कि जी 4 से ज्यादा वार्ड नहीं होंगे तो आपने यूसी का साइज डिटरमिन करते हैं। तो जब साइज ही मुख्तलिफ हो जाएगा, डिलिमिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंसीज चेंज हो जाती हैं कानून में, तो ये इलेक्शन का मतलब क्या है। फिर दूसरी चीज, आपको पता है एक बहुत बड़ा डिबेट चल रही है। एक हम कह रहे हैं और बहुत सारे इस पे यकीन रखते हैं कि नाजिम का, मेयर का इलेक्शन जो है वो डायरेक्ट होना चाहिए। डायरेक्ट इलेक्शन का मतलब क्या है कि 1 मैन 1 वोट के प्रिंसिपल के ऊपर मेयर जो है वो इनडायरेक्ट इलेक्शन से नहीं आएगा, हर शहरी वोट दे सकता है। इस वक्त जो निजाम है उसमें खरीदो फरोख्त हो सकती है, उसमें लोटागिरी हो सकती है, इससे कि माजी में भी होती रही है। और मुझे पूरी उम्मीद है कि जो रवैया और जो किरदार रखा गया है पावर्स टू बी का, वो इधर फिर जो है ये लोटाइज्म को प्रमोट करेंगे। इसलिए हम तो डायरेक्ट इलेक्शन चाहते हैं। तो जब डायरेक्ट इलेक्शन होगा नाजिम का, तो फिर ये वाले इंतखाबात का मतलब क्या। तो इसलिए जब तक कानून सही नहीं हो वो नहीं है। हम 2 शराइत पे काम कर रहे हैं। एक ये कि इस कानून को 1 माह में मुकम्मल किया जाए, 1 माह के अंदर अंदर इस कानून को मुकम्मल करके असेंबली से पास करके जो है इस पे ऊपर उसके बाद इंतखाबात कराया गया। हमने इलेक्शन कमीशन को ये लिखा है, जो मैंने आपसे बात की है कि 1 माह में कानून बनेगा और उसके बाद आप फौरी तौर पे इलेक्शन की तारीख अनाउंस करें। फिरदौस साहब, जिस तरह आपने फरमाया 1 माह से कम वक्त रह गया, अभी शेड्यूल जारी हो चुका है, आपने जो बातें की उस हवाले से तजावीज इससे पहले क्यों नहीं दी गई थी जो अब तजावीज सामने आई है? अच्छा जी, इसका जवाब तो सिंध की जो गवर्नमेंट है वो दे सकती है, मैं नहीं दे सकता। इसलिए कि उसकी वजह ये कि असेंबली ने 24 तारीख के इजलास में एक सेलेक्ट कमेटी बनाई थी और उसका इजलास उन्हीं ने ना बुलाया, हमारे बार बार कहने के बावजूद नहीं बुलाया, और उसका पहला इजलास जो हुआ है वो मई के महीने में हुआ है। ये सूरत हाल है। अब आप ये कह रहे हैं कि जी इलेक्शन करा दो पुराने कानून के ऊपर, वो मेरी समझ में नहीं आती बात, आपकी समझ में आ रही होगी तो वो आप मुझे समझा दीजिए। ठीक है फिरदौस साहब, आप काइंडली टेलीफोन लाइन पे ही रहिएगा। GDA रहनुमाए हसनैन मिर्ज़ा साहब वो भी हमारे साथ लाइन पर हैं, आपकी बातचीत भी सुन रहे हैं। हसनैन मिर्ज़ा साहब, अवां कहिड़ी तजवीज़ ॾिनियूं आहिनि सिलेक्ट कमेटी जे इजलास में ऐं कहिड़ा मुतालबा रखिया आहिनि? साईं, पहिरीं त शायदि टेक्निकल इशू आहे, नकवी साहब जी आवाज़ मूंखे बिल्कुलु कोन थिए पे आई। बिल्कुलु तमामु घटि आहे आवाज़ नकवी साहब जो। अनफॉर्चुनेटली आई कैन नॉट कमेंट ऑन दैट, बट तव्हांजे सवाल जे जवाब में ॿुधायां, हाणे असां वटि तमामु वॾो फुक़दान स्पेशली रूरल सिंध खे जॾहिं ॾिसो था ॿारहड़ी जे इलाइक़नि खे, त पाण वटि आउटसाइड ऑफ टाउन कमिटीज़, म्यूनिसिपल कमिटीज़, बाक़ी ॿारहड़ियूं जेकियूं आहिनि हू या डिस्ट्रिक्ट काउंसिल जे अंडर अचनि थियूं या यूनियन काउंसिल अचे थो। मकानी जो ॿियो को विच तरो को लेवल कोन्हे, दर्जो कोन्हे। हाणे फॉर एग्जाम्पल आउं तव्हांखे हिकिड़ी मिसाल ॾेई करे वाज़े कयां, जीअं ही मेहर तालके में पंहिंजे ॻोठ में जेको बाहि लॻी हुई, 17 कलाक हुते फायर टेंडर कोन पहुची सघियो, 60 घर सड़ी राख थी विया, 9 मौलूद ॿार सड़ी वेचारा शहीद थी विया, छोजे हुते को बि लीगल जुरिस्डिक्शन फायर टेंडिंग जो, फायर फाइटिंग जी एग्जिस्ट ही कोन थी करे।
इहो तमामु वॾो हिकिड़ो बुनियादी सहूलियत में फुक़दान असां आइडेंटिफाई कयो आहे। सो असांजी तरफ़ां इहा तजवीज़ आहे कि तहसील लेवल काउंसिल उहो फ़ाल कयो वञे, जंहिंखे ख़ासि तौर ते अहिड़ी रिस्पॉन्सिबिलिटीज़, अहिड़ा फंक्शन्स उहो हुननि जे मातहत कयो वञे। सो लिहाज़ा जी बेसिक सिविक कम्युनिटीज़ जेकियूं आहिनि उहो माण्हुनि खे, सिंध जे माण्हुनि खे ख़ासि तौर ते रूरल एरियाज़ में जी उन्हनि खे प्रोवाइड करे सघजनि। ठीकु आहे हसनैन मिर्ज़ा साहब, अवां जेके ॻाल्हि कयो पिया इन ते ई कमेंट वठूं था फिरदौस शमीम नकवी साहब जो। फिरदौस साहब, आपने बातचीत सुनी हसनैन मिर्ज़ा साहब की? जी बिल्कुल सही कह रहे हैं जी। तो मुझे तो उससे कोई इख्तिलाफ नहीं है। मैं समझता हूँ कि पूरा बल्दियाती निज़ाम जो इस वक्त है वो नाकिस है और उसकी ओवरहॉलिंग की जरूरत है, और जितनी जल्दी ये काम किया जाए उतना बेहतर है। जी। मुझे उम्मीद नहीं है कि इस पीपल्स पार्टी की गवर्नमेंट से कि इस मीटिंग के बाद भी वो कानून में कोई बहुत ज्यादा तब्दीलियां लाएंगी, लेकिन हमारा काम कोशिश करना है। तो हम पूरी कोशिश कर रहे हैं कि इसको आइन की रूह से के मुताबिक ये बन जाए काम, तो बहुत अच्छा होगा। ठीक है, आपने फरमाया कि आपको उम्मीद नहीं है कि पीपल्स पार्टी इस हवाले से कोई तब्दीलियां लाएगी, लेकिन आपकी कोशिशें जारी रहेंगी। कौन से ऐसे मामला थे सिलेक्ट कमेटी के अंदर जिन पर बहस किया गया है, जिन पर इत्तफाक राय सामने आया है जीडीए की जानिब से और दूसरी जो जमात है उनकी जानिब से? जी देखिए, अभी तो सिर्फ रूह की बात हुई है। रूह पे तो सब कह रहे हैं जी कि जी हम चाहते हैं कि आइन के मुताबिक हो जाए, लेकिन ये हुकूमत जिसने 15 साल तक पीएफसी अवार्ड नहीं किया, वो अब सुप्रीम कोर्ट के डंडे की वजह से पीएफसी अवार्ड करेगी या नहीं करेगी। इसे कि जब तक बल्दियाती निजाम के अंदर रेवेन्यू साइड नहीं होगी तो एक्सपेंडिचर साइड कभी भी सही नहीं होगी। जी। इसीलिए हम समझते हैं कि राइट ऑफ टैक्सेशन जो है, टैक्स कलेक्ट करना, वो बल्दियात को दे देना चाहिए। प्रॉपर्टी टैक्स, सर्विसेज टैक्स, जो सेल्स टैक्स है। इसी तरह जो ऑक्ट्रॉय और टोल के बजाय जो टैक्स आता है उसकी चीजें जो है वो पीएफसी अवार्ड के जरिए जो एनएफसी से पैसे मिलते हैं सूबे को, उसका हिस्सा जो है वो बल्दियाती निजाम को भी जाना चाहिए। केपी में ये 30% से ऊपर जो आता है पैसा एनएफसी के तहत, वो बल्दियाती निजाम को दिया जा रहा है। और हमने ये निजाम जो है वो केपी में कंप्लीट हो चुका है, इंतखाबात भी मुकम्मल हो चुके हैं और डायरेक्ट मेयर का इलेक्शन भी हो चुका है। यहाँ तक कि पेशावर जैसी जगह के ऊपर जेयूआई में है। और अब केपी में बल्दियाती निजाम एक फाल तरीके से चलना चाहिए और उसके समर जो हैं जो लोगों को मिलने चाहिए, और फिर अगले साल इंशाल्लाह हम देखेंगे उसका फायदा कितना लोगों को पहुंचा या नहीं पहुंचा। ठीक है, हसनैन साहब से पूछते हैं। हसनैन साहब, जी फिरदौस शमीम नकवी साहब चवनि पिया त टैक्स कलेक्शन जेको आहे मुख़्तलिफ़ मामलनि में उहो बि जेको आहे मकानी खातनि खे ॾिनो वञे त उहो टैक्स कलेक्ट कनि। खैबर पख्तूनख्वा जो मिसाल ॾियनि पिया जिते मेयर जी चूंड बि थी चुकी आहे पेशावर मां। अवां छा चवंदव, अवां पारां कहिड़ा मुतालबा रखिया विया ऐं कहिड़नि मुतालबनि ते इतफ़ाक़ थियो आहे इन सिलेक्ट कमेटी जे इजलास में? जीडीए जे हवाले सां कहिड़ा मुतालबा रखिया विया, उन ते पीपल्स पार्टी कहिड़ो मौक़िफ़ ॾिनो? जी आसिम, ये नकी साहब जी ॻाल्हि सां पाण हिन हद ताईं त मुतफ़िक़ आहियूं कि टोटल फाइनेंशियल ऑटोनॉमी मुकानी चूंडनि इदारनि खे ज़रूर हुजणु घुरिजे। ऐं जीअं हुननि हींअर ॿुधायो आहे कि एनएफसी अवार्ड जो हिकिड़ो पूरो आइनी तरीक़ेकार कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान में ॼणायल आहे। उनजी कंसिस्टेंसी छा थींदी, उनजा फंक्शन छा थींदा ऐं हू कीअं सूबनि में ऐं वफ़ाक़ में आमदन जा टैक्सेशन जा वसाइल हू कीअं विराए थी। ईअं ई असीं सम्झूं था कि आइन जी रूह में आर्टिकल 140A खे अगरि तकमील ताईं पहुचाइणो आहे त इहो लाज़िम आहे कि प्रोविंशियल फाइनेंस कमीशन ठहे, जंहिंमें मुकमल नुमाइंदगी हुजे, सियासी ऐं इंतज़ामी नुमाइंदगी हुजे हुनमें। ऐं जेको किटी वफ़ाक़ खां पैसा ट्रांसफर थी करे सूबे में अचनि था हुननि जो कीअं फर्दर डिस्ट्रीब्यूशन करिणो आहे ज़िलनि में, तहसीलनि में या वेंदे यूनियन काउंसिल लेवल ताईं, त उहो प्रोविंशियल फाइनेंस कमीशन जे तहत थिए,
जेसी ताईं पाण फाइनेंशियली हिननि मुक़ामी इदारनि खे एम्पावर कोन कंदासीं त इट इज़ नॉट पॉसिबल कि तव्हां हुननि सां को आउटपुट पॉजिटिव आउटपुट को माण्हूअ जी मयारी ज़िंदगी में बहितरी आणण जा को हुन में उम्मीद रखी सघो। सो असांजो बेसिक बुनियाद ही आहे। एज़ फार एज़ रेज़िंग टैक्सिस इज़ कंसर्न उहो इशू आहे, साम्हूं आहे, उनजो जाइज़ो वठूं था पिया, उन ते डिबेट हले थी पई। यकीनन कुझु अज़ला आहिनि सिंध जा, ख़ुसूसन शहरी इलाइक़ा, जिते उहा कैपेसिटी बि एग्ज़िस्ट करे थी ऐं उहा एबिलिटी टू रेज़ ओन टैक्सिस उहो वधीक आहे बनिस्बत बाराड़ी जे इलाइक़नि जो, जिते शायदि उहो ॿई इंतिज़ामी कैपेसिटी बि एग्ज़िस्ट नथी करे ऐं उहो मईशत में बि शायदि एतिरी गुंजाइश न हुजे। ऑब्वियसली जीअं पाण बनी टाउन खे कराची जे को बि तहसील सां या टाउन सां माण्हू कंपेयर नथो करे सघे मईशत जे मयार जे हिसाब सां। सो बहितर इहो रहंदो टैक्सेशन कलेक्शन जेको बि थिए बट उहो वञे इनटू द PFC पूल ऐं उहो हुते कंसिडर थी करे जीअं NFC में रेज़िंग ऑफ रिसोर्सिस बि हिकिड़ो एलिमेंट रखियल आहे। सिंध में जीअं पाण वधीक टैक्स जनरेट करे जमा करायूं था वफ़ाक़ जे ख़ज़ाने में त हुनजो हिसो वरी बि असांखे कुझु वापसि मिले थो। लिहाज़ा इहो ई पाण PFC में बि रखूं बट वो एक्चुअल टैक्स कलेक्शन जी जेकी आहे वो दैट इज़ ओपन फॉर डिबेट। हुन ते अञा ताईं मुतफ़िक़ा राय जनरेट कोन थी आहे। हसनैन साहब, 26 जून ते पहिरें मरहले में मकानी चूंडुनि बाबति शेड्यूल जारी थियल आहे। हाणे GDA PTI या ॿियूं जेके जमातूं आहिनि उन्हनि पारां इहे इलेक्शन डिले करण जी ॻाल्हि कई पई वञे। सिंध हुकूमत अदालत सां राब्तो कंदी। सम्झो पिया त पोइ इहे मामला केसिताईं हल थींदा? तजवीज़ूं जेके आहिनि, सिफ़ारिशूं जेके उन्हनि ते अमल दरामद थिए थो त वरी उन्हनि जे लाइ कानून साज़ी थींदी, उन में बि टाइम लॻंदो। केतिरो डिले सम्झो पिया इन्हनि मकानी इदारनि जी चूंडुनि में थींदो सभु तजवीज़ूं जेके आहिनि उहे मञण खां पोइ? साईं ॾिसो, हीउ जेको कानून आहे सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 जी हाणे 2013 खां हाणे 2022 9 सालनि में ही 14th टाइम 14वीं दफ़ा हिन में तरमीम आणियूं पिया। असांजो इहो बुनियादी नुकात आहे कि इहो बेसिक कानून ही फॉल्टी हो। जेका हिन जा स्टेटेड ऑब्जेक्टिव्स आहिनि उहो पूरो करण जो हिन कानून में सलाहियत ई कोन हुई। लिहाज़ा इहो सुप्रीम कोर्ट जे हुकुम जे तहत पाण हुनखे मुकमल तौर ते रिव्यू करणु चाहियूं था। ॻाल्हि इहा कोन्हे कि पाण प्रोसेस केतिरे टाइम में कंप्लीट करे सघूं था। ॻाल्हि इहा आहे कि छा असांजी कोशिशनि काविशनि सिंध जे माण्हुनि खे फाल मुक़ामी इदारा ऐं हुननि जी मयारी ज़िंदगी में का बहितरी आणे सघूं था। नेक नियती सां अगरि सभु पाण जमायतूं वेहूं त आउं सम्झां थो वधीक टाइम पाण खे कोन लॻंदो। मुनासिब मुख़्तसिर अर्सो पाण खे बहरहाल खपे त जेके ताईं इहो पाण कानून साज़ी जो अमल सुठे नमूने मुकमल करे सघूं। ठीक है। हसनैन मिर्ज़ा साहब, मेहरबानी हमारी टाइम न्यूज़ से ॻाल्हि ॿोल कई। फिरदौस समीम नकवी साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया, आपने टाइम न्यूज़ से बातचीत की। नाज़रीन, सिंध हुकूमत पारां मकान इदारनि जूं जेके चूंडूं आहिनि उहे रोकाइण जे लाइ अदालत वञण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। AG सिंध तरफ़ां अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वेंदी। चूंडूं रोकाइण जे हवाले सां तयारु कयल जेके सिफ़ारिशूं आहिनि उहे बि इलेक्शन कमीशन ॾांहुं माणी वेंदियूं। सिलेक्ट कमेटी जो इजलास थियो जंहिंमें GDA जे मेंबर बि शिरकत कई। हसनैन मिर्ज़ा पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो। PTI अॻवान फिरदौस समीम नकवी पारां बि जेके तजवीज़ूं ॾिनियूं वयूं उहे बि सिलेक्ट कमेटीअ जे इजलास दौरान उथारी वयूं हुयूं। अॻवाननि जो इहो चवणु आहे त हुननि जी कोशिशि आहे त इहे जेके तजवीज़ूं आहिनि उन्हनि ते अमल दरामद थिए, कानून साज़ी थिए, उन खां पोइ इहे चूंडूं करायूं वञनि। बुलेटिन में कुछ वधीक ख़बरूं शामिल कयूं था कमर्शियल ब्रेक खां पोइ।